अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है को लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पलीजो किस्त 16 5/6/1982 ईस्वी पौणा 9 सुबुह बया गोयम बरायते दास्तान हा अज़ां पेशी अज़ां शेरी ज़मान हा। अच त किसा ॿुधायां उन्हनि ज़माननि जा जेके अॼु खां घणो अॻु गुज़री विया ऐं जेके अॼोके ज़माने खां घणा मिठा हुआ। अॼु सुबुह खां अलाए छो इहो शहर चपनि ते आहे, शायदि हुन करे जो चकर ॾींदे गुज़िरियल वक़्तनि जूं कई अजीब घड़ियूं यादि अची वयूं। अलाए छो कंहिं ख़ासि वक़्त ते का ख़ासि ॻाल्हि को ख़ासि वक़्तु छो थो यादि अचे। सम्झां थो त माण्हू ठीकु आहे, ख़ुशि आहे त ख़ुशीअ जूं घड़ियूं यादि थियूं अचनि, जे रंज आहे त ॾुख जूं घड़ियूं यादि थियूं अचनि। ॾुख जे ज़माने में सुख जे घड़ियुनि जी यादि अचण खां वधीक को ॾुख कोन्हे। इहो अज़ीम शाइर दांते जो चवणु आहे। मुंहिंजे ख़्याल में आम तरह बराबरि ईअं आहे, पर दाना माण्हुनि सां इहो क़ाइदो हर हालत में लागू कोन्हे। 12 बजा 2 पहर अॼु जंग अख़बार कान आई, फांसी घाट वारे ख़ालिद जी मोकिलियल पाकिस्तान टाइम्स सरकारी चमची आई। का ख़ासि ख़बर कान्हे। जंग जे हिकिड़े छोटे एडिटोरियल जो अंदाज़ सरकारी मुखालिफ़ हो। जंग मौक़े परस्त ऐं हवा जो रुख ॾिसी हलंदड़ आहे। अॼुकल्ह 2-3% जमहूरियत लाइ बि ॻणती पई ॾेखारे। बहरहाल कटर रुजत परस्त खां मौक़े परस्त वरी बि 2-3% घटि ज़लील। सिंध में अंदाज़ो न थिए थी सघियो त हिते जी प्रेस ख़ासि करे हिते जी मुख्य अख़बार नवाए वक़्तु मुल्की ज़िंदगीअ जे मामलनि में ऐं आम सियासी सोच में केॾी न ज़हरीली ऐं रुजत परस्त आहे। उन जे भेट में जंग ॼणु वॾी इनक़िलाबी अख़बार थी लॻे। जंग लाहौर में नवाए वक़्त जा पाटिया कढी छॾिया आहिनि। सरकार हद खां वधीक नवाए वक़्त जो साथ थी ॾिए ऐं जंग खे सुकाए रखियो अथसि। त बि जंग हर ॻाल्हि में नवाए वक़्त खे मारे थी। उहा ॻाल्हि पंजाब जे माण्हू ख़ासि करे पंजाबी नई नसुल जी सोच लाइ काफ़ी बहितर आहे। रेडियो अॼु बि कोन मिलियो। हालांकि मजीद कुरैशीअ खे चिठी बि लिखी अथमि। अॼु रमज़ान चयो अमा पोड़ीअ खे मुलाक़ात लाइ घुरायो अथमि। मूं ॾिठो त ही पाण 50 खां मथे, हिन जी मौत 70-80 जे पेटे में हूंदी। पुछियोमांसि छो? चई रहम जी अपील लाइ जजमेंट हाई कोर्ट खां वठणी आहे, सा अमा अची कंहिंखे चई वठाए ॾिए। ॾाढो क्यास आयुमि, रहम जी अपील में छा थियणो आहे? तंहिं लाइ झूर पोड़ी माई बहराड़ीअ खां अची शहर में कंहिं वाक़िफ़ खे ॻोल्हे हाई कोर्ट मां नकुल वठी मजबूरन खेसि चयुमि त माणे खे छॾ, नकुल पाण ईअं वठंदासीं। मीम काफ़ खे चई या ॿाहिरि कंहिंखे चई। जेल में ख़ैर जा कम करणु नामुमकिन आहिनि, पर कॾहिं कॾहिं माण्हू मजबूर थियो पए। 7 बजा शाम कुल्फ करोड़ा पइजी विया आहिनि। अॼु मिड़ेई घुट चङेरी आहे। बदन सॼो पघिरजी पियो आहे। अॼु हिकिड़ो दिलचस्प ख़त पढ़ियुमि, उहो अटक खां दहिलीअ मोकिलियो वियो हो। असीं भायूं था त इस्लाम खे ख़ासि नमूने फैलाईंदड़ ऐं नाफ़िज़ कंदड़ रुॻो हाणे असांजे दौर में पैदा थिया आहिनि, ईअं न आहे। अॻु बि क़िस्मे क़िस्मे इस्लाम फैलाईंदड़ ऐं नाफ़िज़ कंदड़ थी गुज़रिया आहिनि। दरअसल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हिजरत खां अॼु ताईं जे कुल अरसे यानी 1402 सालनि जे अरसे में ख़ुलफ़ाए राशिदीन जे हुकूमत जे 29 सालनि जे ज़माने ऐं उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे 2 सालनि जी हुकूमत जे ज़माने खे छॾे, यानी कुल 1402 सालनि मां 31 सालनि खे छॾे बाक़ी 1371 सालनि जे दौर में रूए ज़मीन जे मुसलमान हुकूमतुनि में घणो करे सभ खां सभु अहिड़ा ई इस्लाम फैलाईंदड़ ऐं नाफ़िज़ कंदड़ हुआ, जहिड़ो हेठि ज़िक्र कयल शख़्स। ही ख़त साल 1151 हिजरीअ जे महीने जमादुल अवल जी शुरूआत में दिल्लीअ पहुतो। अंग्रेज़ी साल हो 1739 ईस्वी। लिखंदड़ लिखे थो, बादशाह सलामत जे ज़मीर ते रोशन हुजे त मुंहिंजे क़ाबिल अचण ऐं उन ते कब्ज़े करण जो सबबु ख़ालिस दीन इस्लाम जी ख़िदमत करणु आहे। ही ख़त इस्लाम जे हिन ख़ादिम क़ाबिल जे शहर में मौजूदु घणनि मुस्लमाननि खे क़त्ल कराइण खां पोइ लिखियो हो। ख़त लिखण खां पोइ हिन पिशावर खां वठी ठटे ताईं ऐं ओभर ताईं दिल्लीअ में लखे मुस्लमाननि खे गजरुनि ऐं मूरियुनि वांगुरु वढण ऐं सॼे इस्लामी हिंदुस्तान सां बाहि ऐं खून जी होली खेॾण ऐं लखे मुस्लमान औरतुनि ऐं ॿारनि खे ज़ना ऐं बदफ़ैलीअ लाइ ग़ुलाम करे बाज़ारनि में विकिणण जा नेक इस्लामी कारनामा सरअंजाम ॾिना। उहो ख़त लिखियो वियो दहलीअ जे शहनशाह खे ऐं ख़त लिखंदड़ इस्लाम जो ख़ादिम जो नालो आहे नादिर शाह। अॼु 3 जुल्दनि में पंजाब जी हिकिड़ी तारीख़ पढ़ी पूरी कयमि। हीउ ॿियो भेरो ॾिठो अथमि। पंजाबी वीचारा महमूद गज़नवी हथां जीअं पंहिंजी हुकूमत खसाए वेठा,
तीअं वरी रणजीत सिंह खां अॻु ताईं पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे कोन सघिया। हिननि जो ॾोह कोन्हे, हालतूं ई अहिड़ियूं हुयूं। तारीख़ में आम तासिर उहो थो मिले त ग़ुलामीअ जे उन 777 सालनि जे अरसे 1021 ईस्वीअ खां 1797 ईस्वीअ में पंजाबी मुस्लमाननि धारियनि साम्राज्यनि ख़िलाफ़ु का ख़ासि जिदोजहद कान कई ऐं न पंहिंजी हुकूमत ठाहिण जी कोशिशि कयाऊं। हू मजमूई तरह धारिय साम्राज्यनि जा हामी रहिया। पंजाबियुनि में ॿिनि टोलनि जूं बग़ावतूं ऐं हथियारबंद जिदोजहदूं हिंदुस्तान जी साम्राज्य दुश्मन डिघिन हथियारबंद जिदोजहदुनि में अहम मक़ाम रखनि थियूं। हिकिड़ा गखड़, ॿिया सिख। गखड़ उहे जन महमूद गज़नवीअ खे मारियो मराठनि जो नालो आहे, पर गखड़ ऐं सिख जिदोजहदूं बि ओरचाईअ, सूरियाईअ ऐं क़ुर्बानीअ में पंहिंजो मट पाण आहिनि। बदकिस्मतीअ सां हालतुनि जे करे मुस्लमान पंजाबियुनि खे मुग़लनि जी हामी ऐं मज़हब भाई हुअण करे उन्हनि खां ख़ासि करे सिखनि खां सख़्तु नुक़सान थिया। सिखनि ऐं मुस्लमाननि हिक ॿिए ख़िलाफ़ु सख़्तु बेरहमियूं कयूं। नेठि सिखनि पंजाबी मुस्लमाननि तोड़े मुग़लनि तोड़े पठाननि टिन्हिनि खे शिकस्त ॾिनी। गखड़ तोड़े सिख नसल विढ़िया, कुचिल जी तबाह थी विया, पर हर भेरे वरी उथिया। बहरहाल साम्राज्य दुश्मन जंगियुनि ख़ासि करे गोरीला जंगियुनि जी तारीख़ जी तालिब इल्म खे गखड़नि ऐं सिखनि जी गोरीला लड़ायुनि जी लंबी तारीख़ निहायत घणी मालूमात ॾींदी। पंजाबी तारीख़ अंग्रेज़ जे दौर ताईं पौणे 8 सदियुनि में 4 क़ाबिल ज़िक्र सियासी माण्हू पैदा कया आहिनि। उन्हीअ मां 2 गोरीला अॻवान हुआ ऐं 2 तेज़ ऐं क़ाबिल सियासतदान। उहे हुआ जसरत गखड़, बंदो बैरागी फ़कीर, आदेना बेग आराई तपेदार ऐं रणजीत सिंह। जसरत गखड़ पूरी अध सदी 1394 ईस्वीअ खां 1442 ईस्वीअ ताईं पंजाब में तुगलक ऐं सैयद घराणे जे इक़्तिदार ख़िलाफ़ लड़ंदो रहियो। माकोड़ी ऐं हाथी जे मुक़ाबले में हिन ख़ुदि दिल्लीअ जे शहनशाहनि खे मजबूर कयो त संदसि पीछो कनि। हू हरंदा बची निकितो ऐं विज वांगुरु पुठियां अची दुश्मन ते कड़कियो। हिंदू बैरागी हिकिड़ो तारिकुल दुनिया जोगी हो। 36-37 सालनि जो हो त सिखनि जे आख़िरी गुरु गोबिंद सिंह दखन में खेसि बनायो। औरंगज़ेब जी वफ़ात खां थोरो पोइ गुरु गोबिंद सिंह पंहिंजी वफ़ात खां अॻु खेसि पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु कयो। अहिड़ीअ रीति हिकिड़ो वैरागी फ़क़ीर अटिकल 40 सालनि जी उमिरि में वैरागीअ मां फिरी ओचितो गोरीला लीडर बणिजी वियो। ईंदड़ 8 सालनि में हिन पंजाब में मुग़ल इक़्तिदार जूं पाड़ूं लोॾे छॾियूं। बंदे वैरागीअ जे गोरीला लड़ायुनि जो दास्तान हिकिड़ो अहिड़ो हैरत में विझंदड़ दास्तान आहे जंहिंजा मिसाल हिंदुस्तान जी तारीख़ में तमामु थोरा मिलंदा। ॿिया आदीना बेग लाहौर तालुके जे चुनू आराई जो पुटु हो। हू तपेदार थी मुग़लनि जी नौकरीअ में भर्ती थियो। जॾहिं 15 डिसंबर 1558 ईस्वीअ ते हू मुओ, तॾहिं हू दिल्ली दरबार खां ज़फ़र जंग बहादुर जो लक़ब ऐं पंजाब जे वाइसराय जे उहिदे जो परवानो हासिल करे चुको हो। बल्कि उन वक़्तु हू ज़रे घटि पंजाब जो नीम ख़ुदि मुख़्तार हाकिम बणिजी चुको हो। हू साज़िश जो बादशाह हो। इन साॻिए वक़्तु मुग़लनि, अब्दाली पठाणनि, सिखनि, मराठनि ऐं पंजाबी राजाउनि खे आङुरियुनि जे चपटियुनि ते नचायो। हू मैदान में आला फ़ौजी कमांडर हो, हिकु ज़बरदस्त मुंतज़िम हो, पर संदसि ख़ासि कमाल साज़िश हो। हिन मुग़लनि ख़िलाफ़ अब्दालीअ खे घुरायो। अब्दालीअ जे पुट खे मराठनि हथां बेइज़त करे लाहौर मां कढायई। पाणीपत जे 3 लड़ाईअ खटण खां पोइ बि अहमद शाह अब्दालीअ जे गवर्नर खे हिन लाहौर मां तड़े कढी छॾियो। रणजीत सिंह सिखनि जे हिकिड़ी मामूली क़बीले जो सरदार जो सफ़ा अणपढ़ियल बदसूरत ऐं काणू पुटु हो। 18 सालनि जी उमिरि में ससु सां गॾु लाहौर ते कब्ज़ो कयाई ऐं दिलेरी, क़ाबिलियत, डिप्लोमेसी, साज़िश, बख़ीली, फुरलिट ऐं दानाईअ सां सदियुनि खां पोइ पंजाब जी पहिरीं पंजाबी हुकूमत न रुगो क़ाइमु कयाई, पर हलाए ॾेखारियई। हिन अणपढ़ियल ॼट सिख नेपोलियन जे जनरलनि खे आङुरियुनि ते नचायो। अंग्रेज़नि, पठाणनि, मुस्लमाननि सभिनी सां मोह ॾिनाई। हिंदुस्तान जी सभ खां ज़्यादा ताक़तवर ऐं तरबियत याफ़्ता फ़ौज तयारु कयाई। हू हिकिड़ो गैर मामूली माण्हू ऐं हाकिम हो, जंहिंजो दास्तान हिंदुस्तान जी तारीख़ में हिकिड़ो निहायत दिलचस्प ऐं अचरज में विझंदड़ सिफ़ो आहे। सिखनि जी हुकूमत 49 साल हली। उहा उन वक़्त जे हालतुनि मूजिबि ज़बरदस्त ऐं बेमिसाल अवामी जमहूरियत ऐं फौलादी
ज़ाब्ते वसीले तयारु थियल क़ौम ऐं फ़ौज जी मदद सां वजूद में आई ऐं रणजीत सिंह जे मरण खां पोइ 8 सालनि अंदरि छुड़वागी ऐं आपेशाहीअ उन खे बर्बाद ऐं ख़तमु करे छॾियो। चूं चूं वाड़ जे गेट जे कुल्फ़ में को चाॿी पियो फेराए, शायदि पहिरियों बदिलियो आहे, ठक नओं पहरेदार। दर मथां ईअं चढ़िया वेठा आहिनि जो ॼण जेकॾहिं ही ईअं हकिया तकिया सॼी राति मुंहिंजे मथां उभा थिया न बीठा हुजनि हा त आउं जेकर घणा ॾींहं अॻु ई शाही ताला भञी या लोही शीखूं काटे उहे अजगर जेॾियूं दीवारियूं टपी गोल थी वञा हा। 6/6/1982 ईस्वी 11 बजा सुबुह। अॼु शाकिर शाह ॿुधायो त मजीद कुरैशीअ जी साहीवाल बदिली थी आहे। मूं वटि 2 अपीलूं रहियल हुयूं से सुबुह खां हीअं कड़ो करे लिखी खेसि इजो हींअर नंबरदार हथां मोकिलियूं अथमि। मुंहिंजे टीवीअ जो कमु हाणे वञी महीननि ते पियो। हीअ डायरी बि अलाए केतिरा ॾींहं हीअं बिना खुट के लिखी सघिजे। 3 बजा शाम सुतो पियो हुउसि बल्कि लेटियो पियो हुउसि त मुनीर आयो। सम्झुमि त का ॻाल्हि थो करणु चाहे। मालूम थियो त मजीद कुरैशीअ जे बदिलीअ करे परेशान बल्कि मायूस आहे त मुंहिंजे पैरोल ते निकिरण जी लिख पढ़ जेका ज़रे घटि मुकमिल थी वई आहे सा मजीद कुरैशीअ जे वञण खां पोइ बेकार थी वेंदी। अधु कलाकु कुझु दिलदारी, कुझु वठि कुझु लेक्चर, कुझु तबलीग, कुझु मसइले जो हल ऐं वाट चयोमांसि त तूं खून जहिड़ो कमु करे 2-3 साल सज़ा वठियो, हाणे ज़रे घटि अची छुटण ते बीठो आहीं त बि तूं ओखो ऐं परेशान। हुन वेचारीअ खे उन खां मारे छॾी हां, तेज़ाब विझी हुन जी ज़िंदगी बर्बाद न करी हां। तोखे सज़ा कहिड़ी मिली ऐं हाणे बाक़ी वक़्तु रहियो घणो आहे, वग़ैरह वग़ैरह। कुझु मुरकियो आहे, फिको थियो आहे, कंधु पियो लोॾे, किसो पियो ॿुधाए त ॾोह बराबरि मुंहिंजो आहे ऐं हूअ वेचारी तबाह थी वई। बहरहाल फ़िलहाल हमरा टाटो थी वियो आहे, कंधु लड़काए आयो हो ऐं हींअर सीनू कढियो पियो वञे। 7 बजा शाम। जेपी मार्कंड जो नाविल पढ़ी रखियो अथमि, बाक़ी पोयूं अधु रहियो अथसि। ख़बर त पए कान थी त केॾांहुं पियो काहे। कारखानेदारनि बाबति आहे। सवेल मीम काफ़ आयो हो, 2-3 मिंट वेठो, परेशान थिए ॾिठो। चयाईं त तुंहिंजी टीवीअ जी रसीद अचे पई, 7 बजा बस में पहुचंदी सरगोदे खां। मुनीर लाइ चयाईं त उन जो बि हफ़्ते अंदरि कमु थी वेंदो। तकिड़ो हो, कोशिश में हो त सियालकोट बदिली थिए ऐं जे न त रोकिजे। मज़ेदार मुक़ाबिलो आहे। संदसि सावरा, ख़ासि करे ससु ऐं संदसि पीउ पाण में रंज आहिनि। जोणस पंहिंजे माइटनि जे पासे आहे, ही संदसि पीउ जे। ही लाहौर में आहे त जोणस ॼण माइटाणे घर में आहे। उनखे ऐं ससुणस खे सेखत ॾियण लाइ पिणस वियो, सो संदसि बदिलीअ जो आईजीअ वटि बंदोबस्तु करे आयो, जंहिंसां पिणस जा तालुकात आहिनि। पर उन विच में जोणस खे खुड़क पइजी वई ऐं बदिलीअ जो आर्डर साहीवाल जेल लाइ आयो ऐं न सियालकोट लाइ। उहो हो ससुणस वारनि जो जवाबी हमिलो। सौरस जा DIG सां तालुकात आहिनि। ही वरी IG वटि विया, पर उन चयो त फ़िलहाल वञी चार्ज वठे साहीवाल, पोइ भली मोकल वठे। मतिलब त जोणस वारी पार्टी खटी वई। जोणस बि 17 ग्रेड जी ऑफिसराणी आहे, तालीम खाते या कंहिं अहिड़े खाते जी। सावरा चवनि सा त हिते नथो रहीं असांजे शहर में, त पिणे जे शहर सियालकोट ॾांहुं वञणु असीं बि तोखे कोन ॾींदासीं। 2 धुरियूं पंहिंजे नाले सां आहिनि। हिन जा भाइर भेणूं लंदन में आहिनि। जोणस जा भाइर लिबिया, कोयत ऐं जर्मनीअ में आहिनि। हिते हर कंहिं विचोले तबिके जे घर जा 2-3 भाती लंदन या यूरोप में ज़रूरु आहिनि। ॿी दुनिया जे मुल्कनि में रहंदड़नि जो त काथो ई कोन्हे।